प्रेस क्लब तो हिन वक्त सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा मजदूरन जे हकन जे लाइ जेका रैली कढी वई आहे और कराची जे अंदर खास तौर ते फैक्ट्रियुनि में मजदूरन खे सेफ्टी नथी मिले ऐं उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत जेको आहे करप्शन करे नंढे नंढे कारखाननि खे जेका खोलण जी इजाज़त ॾिनी थी वञे उन हवाले सां सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं मजदूरनि जी तनख़्वाह में इज़ाफ़े करण जे लाइ मुतालबो कयो थो वञे। हिन वक्त कराची प्रेस क्लब ते सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा कराची डिवीजन तरफा मजदूरन जे हकन जे लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो पियो ख़ास तौर ते कोरंगी इंडस्ट्री एरिया में कंपनी में सेफ्टी न हुजण करे केतिरा ई मजदूर जेको आहे घणे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया। कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे फैक्ट्री में जेकी बाहि लॻी हुई 17 पौरे ते जेको आहे सड़ी फौत थिया उन हवाले सां ख़ासि तौर ते कराची इंडस्ट्री एरिया कोरंगी में मजदूरनि जे लाइ जेको आहे का बि अहिड़ी सहूलियत कोन्हे जेको उन्हनि जो दिफ़ा करे सघिजे और अचानक जा का बाहि लॻी थी वञे या कोई मसइलो पैदा थिए थो उन हवाले सां सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफ़ां हिन वक़्तु कराची प्रेस क्लब ते जेको आहे सरापा एहतजाज आहे। मजदूरन जो माशी कत्लेआम हिन वक़्तु असीं कराची डिवीज़न जे SUP डिवीज़न जे जेको आहे नायब सदर मुनीर मक्सी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको एहतजाज आहे ऐं कुझु ॾींहं पहिरियां जेको फैक्ट्री में जेकी अचानक बाहि लॻी जंहिंमें 17 जानियूं पौरियत जेको सड़ी फौत थिया उन हवाले सां ई ॻाल्हि ॿोल कंदा। मुनीर भाउ जेको इहा जेको तव्हांजो एहतजाज आहे उन बाबति तव्हां छा पैगाम हूंदो? अॼु जो इहो एहतजाज जेको आहे उहो ख़ासि तौर ते कराची जे अंदरि जेके मिल इंडस्ट्री जे अंदरि जेके मज़दूर कमु करनि था उन्हनि खे तहफ़ुज़ ऐं जेको आहे त माना सरमाएदारी निज़ाम जेको बदमाश ऐं जेको आहे त बालादस्त ऐं उनखे इदारनि जी जेको आहे त सपोर्ट आहे उन करप्शन जे एवज़ जेको आहे त माना मज़दूरनि खे सेफ्टी नथो ॾिए ऐं उन जे जेको आहे त सेफ्टी न हुजण जे करे मज़दूर जेको आहे त माना 250 किथे जेको आहे त बल्दिया में सड़ी विया ऐं अॼु जेको आहे त माना मेरल टाउन जे अंदरि 26 मजदूरनि खे जेको आहे त माना ज़िंदा साड़ियो वियो। असीं सम्झूं था त इहो हादिसो कोन्हे को, इहो इतफ़ाक़ कोन्हे को, छाजे करे त मज़दूरनि खे सेफ्टी नथी ॾिनी वञे। मां कंप्लेंट्स त कंपनियूं पूरियूं लैंड कोन थियूं ऐं असांजी जेका हुते कोरंगी इंडस्ट्रियल एरिया जी जेका एसोसिएशन ऐं हुते उन्हनि खे माना मज़दूरनि जो एहसास करे पई। असीं मुतालबो था कयूं त फौरी तौर ते जेके मेरल टाउन में मजदूर जेके क़तल थिया आहिनि उन्हनि खे जेको आहे माना वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं उन्हनि जे वारसनि खे गवर्नमेंट जूं नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं जेके हुते शहीद थिया आहिनि उन्हनि जूं FIR जेके आहिनि उहे सिंध हुकूमत ऐं जेको आहे त माना काठी कोरंगी जे मथां उन्हनि जे उहिदेदारनि जे मथां काठियूं वञनि छो त उन्हनि जेको आहे त करप्शन करे उन्हनि खे नंढा नंढा यूनिट खोले ॾिना जेके कंप्लायंस ते पूरा न हुआ उन्हनि ॻरी रक़म जे एवज़ मज़दूरनि खे जेको आहे त हुते मौत जे मुंहं में धिकियो। असीं सम्झूं था त इहो मज़दूरनि जो एहतिसाल आहे ऐं इनखे कंहिं बि क़ीमत ते असीं क़बूल कोन कंदासीं ऐं असीं मुतालबो था कयूं त इहे क़तल आहे ऐं क़तल जी FIR काठी चेयरमैन जे मथां सिंध हुकूमत जे मथां लेबर डायरेक्टर जे मथां लेबर सेक्रेटरी जे मथां उन्हनि जे मथां FIR काठी वञे ऐं मज़दूरनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। जी असीं हिन वक़्तु कराची प्रेस क्लब ते सिंध यूनाइटेड पार्टी डिवीज़न कराची तरफ़ां जेको एहतजाज आहे उहो जारी आहे मज़दूरनि जे हक़नि जे लाइ।